नासी नवा क्या नासी सूबाई वसी शर्जिली नामेमर जो चमनायत हैदराबाद डिवीजन में बरसातन सबब 125 माण्हू फौत थिया। डिवीजन में बरसात दौरान 114 माण्हू जख्मी थिया। जारी कयल बयान में शर्जिली नामेमर चयो त बरसातन दौरान डिवीजन में 3738 जानवर मरी विया। हुन चयो त डिवीजन में 2,98,895 घरनि खे नुक़सान पहुतो। हैदराबाद जे 9 ज़िलनि में 512 कैंपूं क़ाइम कई वियूं। संदसि चवणु हो त कैंपनि में 1,27,465 मुतासिरनि खे रहायो वियो आहे। डिवीजन में बरसातनि सबब 1379 स्कूल मुतासिर थिया आहिनि। ख़बर आवाज़ शेयर कई पिया। सूबाई वसी शर्जिली नामेमर जो चमनायत हैदराबाद डिवीजन में बरसातनि सबब 125 माण्हू फौत थिया। डिवीजन में बरसात दौरान 114 माण्हू जख्मी थिया। जारी कयल बयान में शर्जिल मेमर चयो त बरसातनि दौरान डिवीजन में 3738 जानवर मरी विया। हुन चयो त डिवीजन में 2,98,895 घरनि खे नुक़सान पहुतो। हैदराबाद जे 9 ज़िलनि में 512 कैंपूं क़ाइम कयूं वियूं आहिनि। सूबाई वज़ीर चयो त मुतासिरनि में 47,495 टेंट विराए विया आहिनि। मुतासिरनि में 1,82,520 मच्छरदानियूं विराई वियूं आहिनि।